नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी। अवां खे फैज़गंज का ख़बर ॾींदारूं त उकरी चौदगी में सोशल वर्कर नौजवान एहतात ऐं शर एहतात फैज़गंज जे कारकुननि ऐं अॻवाननि तरफ़ां पोरियत गुलाम शबीर शर खे बेगुनाह हाफ़ फेराई करण ऐं PTI MPA सरदार मीर शेरियाल शर सां ॾेरकी जे SHO जी कयल बदतमीज़ी ऐं 250 ॼणनि ते दाख़िल कयल कूड़ी केस जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॾेरकी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। शर एहतात खैरपुर जे अॻवान मंसूर अली शर, सजाद हुसैन शर, वसीम गुल इम्तियाज़ ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बदमस्त SHO ॾेरकी खे हटाए उन मथां बेगुनाह पोरियत खे माज़ूर करण जो केस दाख़िल कयो वञे। मुज़ाहिरनि वज़ीर आला सिंध IG सिंध खे अपील कंदे चयो आहे त बदमस्त SHO ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। पोरियत शबीर शर खे इंसाफ़ न मिलण जी सूरत में पुरअमन एहतिजाज जो दाइरो सॼी सिंध में वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।